अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सागत मां आहियां निदा अबरो। सभिनी ॾिसंदड़नि खे सिंध टीवी सत तरफ़ा दिल जी गहराइनि सां ईद मुबारक। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि में भली कार। बुलेटिन जी शुरूआत में अहम ख़बर अवांखे ॾींदारूं। ठिकराटो खां ठिकराटो भरिसां फसल जी भेल तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो क़तल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नसीराणी दड़े वटि झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान सिरोटा ऐं लठियूं लॻण करे मोहम्मद हसन मोहतम क़तल थी वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवांखे ॾियूं पिया। ठिकराटो खां ठिकराटो भरिसां फसल जी भेल तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो क़तल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नसीराणी दड़े वटि झेड़े दौरान सिरोटा ऐं लठियूं लॻण करे मोहम्मद हसन मोहतमम क़तल थी वियो आहे, जंहिं ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल कयो आहे। हीअ इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ठिकराटो खां ठिकराटो भरिसां फसल जी भेल तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो क़तल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। नसीराणी दड़े वटि झेड़े दौरान सिरोटा ऐं लठियूं लॻण करे मोहम्मद हसन मोहतमम क़तल थी वियो आहे, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी बि थी पिया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची बारजी वेल जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। हीअ इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ठिकराटो भरिसां फसल जी भेल तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो क़तल ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नसीराणी दड़े वटि झेड़े दौरान सिरोटा ऐं लठियूं लॻण करे मोहम्मद हसन मोहतमम क़तल थी वियो। नाज़रीन, ही इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया। ठिकराटो खां ठिकराटो भरिसां फसल जी भेल तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो क़तल, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नसीराणी दड़े वटि झेड़े दौरान सिरोटा ऐं लठियूं लॻण करे मोहम्मद हसन मोहतमम क़तल थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। मजीद, अपडेट कजो, हीउ जेको झेड़ो थियो आहे हिन हवाले सां आगाही ॾिजो। जी निदा, ये अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर करे आहियूं त ठिकराटो वेझो फसल जी भेल तां झेड़ो थी पियो, जंहिंमें लठियूं सिरोटा लॻण सबबु हिकु ॼणो क़तल जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। ठिकराटो वेझो नसीर दड़ी वटि फसल जी भेल तां झेड़ो थियो, जंहिंमें लठियूं सिरोटा लॻण सबबु 55 साल मोहम्मद हसन मोहतम क़तल थी पियो ऐं जॾहिं त ॿ ॼणा मोहब्बत अली ऐं लाल ॾिनो मलिक ज़ख़्मी थी पिया। मक़तूल जो लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो आहे। मक़तूल मोहम्मद हसन मोहतम जे भाउ नूर हसन मोहतम सां राब्तो करण ते उन ॿुधायो त मलिक बिरादरी जे माण्हुनि असांजे लूसण ऐं सड़क जो फसल भेलाए रहिया, जंहिंखे रोकण ते मलिक बिरादरी जा ठंडा बरदार माण्हू कमरदीन, मेहर, अमीर बख्श, गुलाम कादिर, मगत ऐं ॿिया असांजे नाहिर मोहब्बत अली ऐं लाल ॾिनो ते हमलो करे ॾिनो ऐं हू ज़ख़्मी थी विया, जॾहिं त मुंहिंजो भाउ मोहम्मद हसन फसल ते पहुतो ऐं उन्हनि उनखे बि धक हणी क़तल करे छॾियो आहे। मक़तूल जे वारसनि SSP सखर खां फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी घुर कई आहे, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल चोरी जे गुलाम हुसैन मलिक सां राब्तो करण ते उन ॿुधायो त असांजो पाण में जहिड़ो थियो, असां मोहम्मद हसन खे को बि धको वग़ैरह न आयो ऐं उहो हार्ट अटैक सबबु पहुचियो आहे। होॾां हिते जो मुबारकपुर फिल्म सां राब्तो करण ते उन ॿुधायो त फसल जी भेल सां झेड़े में क़तल थियल ऐं ज़ख़्मी थियलनि जा इतला मिलिया आहिनि, जॾहिं त मक़तूल जो पोस्टमार्टम थींदो उन बाबति कानूनी कार्रवाई कई वेंदी। ठीकु आहे मजीद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।